नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल आर्ट्स काउंसिल जैकाबाद पारां डॉक्टर आलवाणी चौक रोशनी इलेक्ट्रिक खां महरूम अनवर नवीद पयार जे खून के इंसाफ ॾियण तोड़े व्याजखोरनि खिलाफ़ लखमीर चाचड़ ज़िला जनरल सेक्रेटरी खेरो बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में पुरअमन रैली कढी वई जेका DC चौक प्रेस क्लब ते इख़्तिताम पज़ीर थी। अॼु रैली असांजी आर्ट काउंसिल पाकिस्तान जैकाबाद तरफ़ां कढी वई आहे जेके अनवर नवीद जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ। अनवर नवीद पहिरां हिकु सुठो अदाकार हुयो, सुठो जेको आहे राइटर हुयो। उन पूरी सिंध TV KTN PTV जे दौर में भी ड्रामनि में कमु कयो ऐं असांजो सुठो अदाकार हो। उन खां बावजूद हिकु सुठो लेक्चरहार हुयो ऐं लेक्चरहार हेॾो अदाकार हेॾो हुनहार माण्हू कीअं थो ख़ुदकशी करे सघे, पर उनखे मजबूर कयो। शरीफ़ माण्हू जेको हूंदो आहे न, मजबूरी पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त न करे उन ख़ुदकशी करे छॾी। पर असां इहा ॻाल्हि कयूं था अनवर नवीद ख़ुदकशी कई आहे, पर अहिड़ा हज़ारे माण्हू जैकाबाद में आहिनि जेका उन्हनि जे अॻियां गिरफ़्तार आहिनि, उन्हनि जे कब्ज़े में आहिनि। उन्हनि जा ATM कार्ड, उन्हनि जा चेकियूं, उन्हनि खे ब्लैकमेल। अनवर नवीद हिकिड़ो सुठो आर्टिस्ट हुयो ऐं आर्टिस्ट हमेशह अमन जा सफ़ीर हूंदा आहिनि। आर्टिस्ट कॾहिं बि ख़ुदकुशी नथो करे सघे। हुनजी ख़ुदकुशी जे वजह उन व्याजखोरनि जो हथ आहे जेके बाक्सर माण्हू आहिनि जेके हुनखे रोज़ानो घर वञी तंग कंदा, जंहिंजे करे हू इज़तदार माण्हू हुयो ख़ुदकुशी करे छॾे। असां अॼु इन आर्ट काउंसिल जैकाबाद जे तरफ़ां फनकारनि जो इहो ई मुतालबो आहे त उन व्याजखोरनि कुतनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे लगाम ॾिनो वञे। SSP साहब खां असांजो इहो ई मुतालबो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अनवर नवीद वो आर्टिस्ट हुयो जंहिं जैकाबाद पूरे सिंध बलोचिस्तान खे ड्रामा ॾिना। हिकु लिखियल पढ़ियल माण्हू हुयो जंहिंखे व्याज जे ज़रिए फसाए वियो। उहो माण्हू पाण खे फांसी ॾेई करे असां सभु आर्टिस्टनि खे यतीम करे वियो। असांजो वॾो भाउ बि हो, नंढो भाउ बि हो। उहो खिलंदड़ माण्हू व्याजखोरनि जे व्याज में पंहिंजो घर तबाह कयईं। असां चवंदा SP साहब DC साहब खे व्याजखोरनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ घुरिजे।